अज उजड़ियला हेॾिस अज उजड़ियला सुभाणे वसी पवंदे पर रब के राज़ी कर। रब को लालची ना है जो तू रब के लालच में तू राज़ी कर। रब जो कसम दिल से अल्लाह जे आॾो जेका रब जी नाफरमानी कई अथई रब अर्शल अज़ीम जे आॾो उहे ग़लतियुनि जी तस्लीम कर ऐं अल्लाह खां उन ग़लतियुनि जी माफ़ी घुर। रब जी इज़त जो कसम रब तोखे उन मंज़िल ते पहुचाईंदो जंहिंजो तोखे ख़्वाब ऐं ख़्याल ऐं मान ॾींदो। यादि रखो इंसान रब सां सचा थियो हो कुल शैइन क़दीरा रब अर्शल अज़ीम सुभान अल्लाह या रब्बी। रब मां वाक़िफ़ थी वियो न तो तव्हांखे दुनिया जी ख़बर पइजी वेंदी। इज़त घणा चवंदा आहिनि पैसे सां आहे। अरे केरु थो चवे पैसे सां इज़त आहे। रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ग़रीब हुया साईं जन जे घर में खाइण जे लाइ कुझु बि कोन हुयो फिर बि साईं जन जी पूरी दुनिया में इज़त हुई। उन वक़्त में बि यमन में इज़त हुई। ख़ुदा जो कसम इराक़ में इज़त हुई जिते किथे यहूदियुनि जी दिलनि में साईं जे लाइ नफ़रत हुई। छो त ही ग़रीब थी करे अल्लाह जो रसूल थी। यादि रखो इंसान पैसे सां इज़त न मिलंदी आहे। इज़त वारो थियणो पवंदो आहे। उहो कीअं रब अर्शल अज़ीम सां सची मोहबत कर। मूंखे रब जी इज़त जो कसम आहे अल्लाह तुझे अहिड़ी इज़त खे बुलंद कंदो। या रसूल अल्लाह जे रोज़े में बि हूंदे त अल्लाह तोखे उन रोज़े ते बि इज़त ॾियाराईंदो। मां गुनाहगार खे छा आहे मां ग़रीब आहियां मुंहिंजे गीदे में पैसो बि कोन्हे। अगरि मुंहिंजे गीदे में पैसो हुजे हा त हज़ारनि जा माण्हू इहे गिफ्टनि जा माना हिकिड़ा तोहफ़ा खणी अचनि हा मोबाइलियूं ॾियनि अलाए अलाए छा ॾियनि हा। रब ॾिसे थो मां ग़रीब आहियां त को मूंखे अखि बि खणी नथो ॾिसे त अड़े सुनियो डरड़ा छा आहे असांखे कुझु अॻिते वधाइण जो न सोची थो। रब मदीने वारे सोणे सरदार जे रोज़े ते बि इज़त रखी आहे। छा पैसे वारो आहे। काबे बि वेंदो आहियां उमिरे जे लाइ। रब जो कसम आहे जेके सफ़ाई कंदा न हुननि खे अल्लाह सलामत रखे। मां हुननि जी तारीफ़ थो बयानु कयां। काबे जी सफ़ाई करण वारा बि मूंखे ॾिसंदा भाऊ शेख ज़ुबैर तूं आहे न। हा रसूल अल्लाह जे रोज़े ते वेंदो आहियां चवंदा आहिनि शेख ज़ुबैर तूं आहे न। अरे काबे जे तवाफ़ में जॾहिं रब अर्शल अज़ीम तुंहिंजी इज़त थो कराए त इन खां वधीक छा खपे। रब सां सचा थियो रब सां सचा थियो अल्लाह जे आॾो ग़लती तस्लीम कयो। रब को तव्हां खां लालच कान थो रखी वे त तव्हां मां हे मुंहिंजो कयो त मां तव्हांखे हे ॾियां न। रब जे आॾो बसि ग़लतियूं तस्लीम कयो। जेके नाफ़रमानी करे आयो उन्हनि जी तौबा रब तव्हांखे खणी वठंदो। भले तुंहिंजे गीदे में रुपयो बि न हुजे न अहिड़ी इज़त कमाईंदे जो माण्हू इलाज कंदे त जेका शेख पई मां वेठो आहियां। हाँ जंहिं शइ जी ज़रूरत पवे जंहिं बि कम जे लाइ कमु हुजे त मां वेठो।